दोस्त ॾिठाई दिल सी विरची ता न वेहे, लांचे लक लतीफ़ जे पाणन मंझ पेहे, संदी नीह नेहे की सरफराज ससुई। अस्सलाम वालेकुम हक मौजूद जिए लतीफ़ सुर ससुई आबरी मां विर्द कयोसीं। रिसालो आहे कल्याण आडवाणी, दास्तान नाओ बैत नंबर 8। हिन बैत में भिट जो घोट लतीफ़ ससुईअ जे इश्क जी ॻाल्हि करे थो, ससुईअ जे मंज़िल जी ॻाल्हि करे थो, ससुईअ जे कामयाबियुनि जी ॻाल्हि करे थो। दोस्त ॾिठाई दिल सी विरची ता न वेहे, ससुईअ पंहिंजो दोस्त जेको पुनू हो जॾहिं उन जे पोयां वञे पई त छा साईं चए थो त उन पोयां वेंदे पंहिंजी दोस्त खे अखियुनि सां त न ॾिठो पर दिलि सां ॾिठो, दिलि जी अखियुनि सां ॾिठो। ऐं कॾहिं बि विरची कंहिं पंध में वेही न रही, छो जो हुन दोस्त दिलि सां ॾिसी वरितो हो। लांचे लक लतीफ़ चए पहणन मंझि पिही, हू लक पोले पहाड़नि में पेही वई, ॾुखियनि पेचरनि में काहे पई, संदी नीह नेहे की सरफराज ससुई। नीह जी दौलत सां पंहिंजे मोहबत जी ताक़त सां ससुईअ खे बुलंद दर्जे ते उनजे नीह उनजी मोहबत सरफराज कयो, यानी बुलंद दर्जे ते पहुचायो। ही त हुई ससुई जी ॻाल्हि आहे। जीअं त शाह साईं जे बैत में कई नसीहतूं ऐं हिदायतूं समायल आहिनि। हिते उन्हनि इंसाननि मां इशारो आहे जेके पंहिंजे मक़सद सां सचा आहिनि। उहो मक़सद कहिड़ो बि हुजे, उहो मक़सद आख़िरत लाइ कामयाबी ऐं कामरानी जो हुजे, या हिन दुनिया में को कामयाबी जो मक़सद हुजे, को मंज़िल मक़सूद हुजे, कंहिंखे कंहिं बि शोबे में कामयाबी माणनी हुजे, कंहिं इंसान खे राह हक़ में कामयाबी माणनी हुजनि, त उन मंज़िल खे माणण लाइ दिलि जी अखियुनि सां उन मंज़िल खे ॾिसणो पवंदो ऐं विरची वेही रहणो नाहे। लांचे लक लतीफ़ जे पहाड़नि मंझि पहे, केॾा बि ॾुखिया अणांगा रस्ता हुजनि उन मंज़िल खे माणण लाइ, केतिरियूं ई ॾुखियायूं हुजनि, पर विरची वेहणो नाहे। जॾहिं असां विरची न वेहंदासीं, जॾहिं असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं त असांखे मंज़िल ज़रूरु मिलंदी। ऐं जॾहिं मंज़िल मिलंदी त संदी नीह नेहे कई सरफराज ससुई, उन नीह उन मोहबत जे बदौलत असांखे बुलंद दर्जो मिलंदो, कामयाबी सबबु असां हिकिड़ा सुठा ऐं कामयाब इंसान लेखिया वेंदासीं। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ूं ऐं उन ते अमल कंदे कामयाबियूं माणण लाइ महिनत करियूं, जिदोजहद करियूं, दिलि सां महिनत करियूं, दिलि जी अखियुनि सां पंहिंजे मुस्तक़बिल खे, पंहिंजे मंज़िल खे, पंहिंजे मक़सदनि खे हासिल करण लाइ कोशिश करियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी।